दोस्तों असां हिन वक्त कराची प्रेस क्लब ते मौजूद आहियूं जिते IBA हेड मास्टर्स जेके पंहिंजे हक़नि जे लाइ पाण खे रेगुलराइज़ करण जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो पिया कनि। हिकिड़ो दोस्त आहे जेको खैरपुर में IBA हेड मास्टर आहे। मां चाहींदुसि त तव्हां आशिक़ थोरो असांखे ॿुधायो, पहिरियां पंहिंजो तारुफ़ करायो, पोइ थोरो ॿुधायो त मसइलो छा आहे आख़िर। जी साईं, मां आशिक़ हुसैन ॾिबर खैरपुर मीरस खां आयो आहियां। IBHM आहियां। असां IBHM 2017 ईस्वी में कॉन्ट्रैक्ट भर्ती कया विया हुआसीं ऐं 2019 में असांजो कॉन्ट्रैक्ट ख़तमु थियो। 2019 में 2 साल असांजा पूरा थियण खां पोइ हुकूमत खे घुरिबो हुयो त असांखे रेगुलर करे हा, पर हुकूमत असांखे बजाए रेगुलर करण जे सिर्फ़ु 1 साल जो एक्सटेंशन ॾिनो ऐं चयाईं त वधीक फर्दर नो मोर एक्सटेंशन ऐं तव्हांखे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे हिन इम्तिहान मां गुज़ारियो वेंदो ऐं उन में तव्हां फ्रेशली अप्लाई करे सघो था ऐं तव्हां नौकिरी वठी सघो था हेड मास्टर BPA 17 जी। हाणे हुननि जो चवण इहो आहे, जवाब इहो आहे त तव्हां 17 स्केल जा आहियो, उन करे तव्हांखे असां जेको आहे सो नथा अपॉइंट करे सघूं। डायरेक्टली तव्हांखे कमीशन जे थ्रू अपॉइंट करिणो पवंदो। जॾहिं त सिंध गवर्नमेंट जा एम्प्लॉइज़ हेल्थ डिपार्टमेंट में हुजनि, फाइनेंस डिपार्टमेंट में हुजनि या ॿियनि डिपार्टमेंट्स में हुजनि, ॿियनि डिपार्टमेंट्स में तव्हां 17 ग्रेड जा ऑफिसर्स मुक़ररु करे सघो था विदाउट टेस्ट। डिस्ट्रिक्ट अटॉर्नीज़ जेके सूबे जे अंदरि अपॉइंट कया विया हुआ 17 स्केल में, उहे त विदाउट टेस्ट डायरेक्ट इंटरव्यू जे ज़रिए अपॉइंटमेंट कया विया। असांखे सखर IBA जे करे इम्तिहान मां सुठी बहितरीन मयारी टेस्ट मां गुज़ारी करे असांखे अपॉइंटमेंट कयो वियो ऐं हाणे वरी असांखे चयो थो वञे त न तव्हांजी रेगुलराइज़ असां न कंदासीं। छो रेगुलराइज़ न कंदासीं? छो त तव्हां 17 स्केल में आहियो ऐं 17 स्केल वारा कमीशन खां सवाइ न थी सघंदा। अवा 17 स्केल वारा कमीशन खां सवाइ जेकॾहिं न थी सघंदा त पोइ तव्हां डिस्ट्रिक्ट जा जेके मेडिकल ऑफिसर 17 स्केल में तव्हां अपॉइंटमेंट कया। सिंध जे मुख़्तलिफ़ मेडिकल कॉलेजिस जा 18-19 स्केल जा तव्हां प्रोफेसर्स, असिस्टेंट प्रोफेसर उहे सिंध असेंबली जे ज़रिए तव्हां रेगुलराइज़ कया आहिनि। त पोइ तालीम खाते सां आख़िर तव्हां इहा विधन छो कई आहे जो तालीम खाते जा NTS टेस्ट पास उस्ताद बि तव्हां रेगुलराइज़ नथा कयो। दोस्तों असां हिते कराची प्रेस क्लब ते मौजूद आहियूं ऐं IBA जा जेके हेड मास्टर्स आहिनि उहे पंहिंजी रेगुलराइज़ेशन जे लाइ हिते एहतिजाजी मुज़ाहिरो कनि पिया। उहे चाहिनि पिया त CM हाउस वञनि, पर पुलिस उन्हनि ते काफ़ी तशदुद कयो आहे ऐं कोर्ट चाढ़े छॾी आहे, हुननि खे मूव करणु न पियो ॾिनो वञे। काफ़ी हिते माण्हू आहिनि 7 जी तादाद में ऐं हिकिड़ो जानदार क़िस्म जो प्रोटेस्ट हले पियो थो गवर्नमेंट जे ख़िलाफ़। जस्टिस 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 Justice, 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 justice. साईं थोरो ॿुधायो इशू छा आहे? CM हाउस ते वञण लाइ तयारी आहे ऐं IBHM जे रेगुलराइज़ेशन जो मसइलो आहे, उन सां असां गॾु आहियूं ऐं इहो हाणे निकिरी आहियूं। सही जस्टिस जी साईं लगारी चाल वाला अजय जमाल साहब हाणे ॿुधायो असां न विचार पिया कर किथे यार असां हिन एहतिजाज में न सिर्फ़ु असांजा समूरा IBA पर सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जा समूरा साझा वञ ऐं तालीम दोस्त बि गॾु आहिनि। असांजे परफॉर्मेंस खे सेक्रेटरी लेवल ताईं, सूबाई मिनिस्टर लेवल ताईं प्रेस त कयो थो वञे, तारीफ़ त कई थी वञे, पर असांजी रेगुलराइज़ेशन जे लाइ उन्हनि वटि इहा ॿिया ॾिठी थी वञे त हू असांखे रेगुलराइज़ करण जे लाइ सिंध जो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी गड़बड़ आहे। तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॾिसो त तव्हांजी केतिरी शफ़ाफ़ रही आहे। ऐं 2006 जो बोर्ड में ॾिसंदा आहियूं कराची यूनिवर्सिटी 2008 जी सब्जेक्ट टीचर लेक्चरर जो टेस्ट क्वालिफाई कई लेक्चरर सिंधी
तशद्दुद कयो वियो ऐं तमामु सख़्तु तशद्दुद कयो आहे पुलिस। उस्ताद जी तबियत तमामु घणी ख़राबु आहे। काफ़िलो रवां दवा है वॾे वज़ीर जे घर जी तरफ़ ऐं मुतालबो इहो आहे त IBA जा जेके हेडमास्टर सिलेक्ट थिया 2017 में उन्हनि खे रेगुलराइज़ कयो वञे, जीअं ॿियनि उहिदनि में जीअं ॿियनि डिपार्टमेंट्स में माण्हुनि खे रेगुलराइज़ कयो वियो, असेंबली जे एक्ट तहत हिननि खे बि रेगुलराइज़ कयो वञे। मैदानी जंग लॻो पियो आहे। मैदानी जंग लगो पियो आहे हिते। हीअ रोड आहे कराची प्रेस क्लब खां, जेको कराची प्रेस क्लब जे खाॿे पासे खां जेको रोड लंघंदो आहे ऐं सवें हज़ारे माण्हू आहिनि जेके प्रोटेस्ट कनि पिया। न सिर्फ़ु उस्ताद आहिनि बल्कि सिविल सोसाइटी सियासी वर्कर बि आहिनि ऐं मुतालबो हिकिड़ो ई आहे। पुलिस हाणे कुझु मूंखे लॻे पियो त तशद्दुद जो हरबो अख्तियार करे पई, कुझु आंसू गैस वग़ैरह बि छॾिया वञनि पिया, ॻोड़ हाणींदड़ गैस छॾी पई वञे। तमामु शदीद जेको आहे हिन में केमिकल्स मिलियल आहिनि जेके बीह नथा अचनि। अच्छा थोड़ो पानी मुखे ॾिजो भाउ। अच्छा छा हाल वाल खैर ठीक ठाक फर्स्ट क्लास सर्विस आयो न? थोड़ो पानी ॾिजो मूंखे। ॻोड़ हाणींदड़ गैस छॾी वई आहे ऐं ॾाढी ख़तरनाक गैस आहे। न सिर्फ़ु अखियूं बल्कि जिस्म पूरो सड़े पियो। पर मुंहिंजे ख़्याल में इन्हनि ॻोड़ हाणींदड़ गैसुनि सां हे जेके माण्हू आहिनि इन्हनि जो हौसलो कोन घटिबो। साईं थोरो हिन अचो। हाँ साईं ॿुधायो। हाँ साईं ही असां ते जेको आहे 17 ग्रेड जे ऑफिसरनि ते ही जेका पाण खे जमहूरी गवर्नमेंट जी सॾ आहे त असां जेको आहे माण्हुनि जा ख़ैर ख़्वाह आहियूं। हीअ असांखे बुरी तरह सां लठियूं आहियूं अथऊं, वाटर कैन आहियूं अथऊं। गोड़ा असांजी लेडीज़ गर्ल्स लॻियूं पियूं आहिनि। ही तव्हांखे ॿुधायो असां हिननि खे वोट ॾेई तॾहिं मोकिलियो, हिननि खे असां वोट ॾेई असां असेंबली में मोकिलियो। हे पुलिस वारा जेके असां वटि पढ़िया आहिनि, ही पुलिस मोबाइल में छोकरा दहशत करती है। ये उस्तादन ते लाठी चार्ज आंसू गैस के साथ में ऐ उस्तादन के गिरफ्तार कर पिया। ही कल के उस्ताद साबित मैदान में शरण में आया है।
उस्तादन के खिलाफ जुल्म में डांट जबर आए ई मेरिट पे भर्ती कर तहां जा इदारा ने Justice. We want justice. We want justice. We want justice. अचो 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 Justice. 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 सारंग ॾाढो हिन जो तेज़ हुओ असर आहे अखियूं मुंहिंजो जिस्म सॼो सड़ी वियो मां त वेही रहियुसि 2 मिंट अचो